जी नाज़रीन, मुख़्तलिफ़ शहरनि में जेको आहे सो रोलू कुतनि पारां जेको आहे शहरनि खे ॾाढ़ण बाद जेको सिंध हाई कोर्ट सखर जी ब्रांच पारां हुकुमनामो जारी कयो त जंहिं शहर में कुतो अगरि कंहिं माण्हूअ या ॿार खे कटे थो त उनजो केस उनजे मुतलिका जेको टाउन ऑफिसर आहे उन ते दाख़िल कयो वेंदो। जंहिंखां पोइ मेरापुर जेकी टाउन इंतिज़ामिया आहे उहा पिणु जागी पई आहे ऐं केस दाख़िल थियण जे ख़ौफ़ खां शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कुता मार मुहिम शुरू कई वई आहे। अचो त टाउन जे अमले सां ॻाल्हि ॿोध कंदासीं उन हवाले सां उन्हनि जी जेको आहे हींअर ताईं जेको आहे सो कयल कार्रवाई केसि ताईं पुॼी आहे ऐं हू कहिड़े नमूने कुतनि खे मारे रहिया आहिनि। कुतनि जो स्पेशल ज़हर थींदो आहे, उहो ज़हर ॾेई करे कैप्सूल में विझी करे उहो कैप्सूल माए जो गोरियूं ठाहींदा आहियूं, लॾूं टाइप ठाहे करे उन में जेको आहे मिलाए करे ॾींदा आहियूं कुते, कुतो खाईंदो आहे। उन खां पोइ जेको आहे कुतो मरी वेंदो आहे। 15 खां हिनमहिल ताईं अंदाज़ा लॻभॻि जेको आहे 300-400 कुता मरी चुका आहिनि। बहरहाल डेली बेसिस ते जेका असांजी मुहिम हले थी पई, तो डेली बेसिस ते असां माण्हू मुक़ररु करे छॾिया आहिनि। उहे माण्हू बसि कुता मार मुहिम जे लाइ ई आहिनि ख़ासि करे। त असांजे सिंध हाई कोर्ट जे हुकुम ते असांजे बाला ऑफिसर एडमिनिस्ट्रेटर टाउन कमेटी मेरापुर अज़हर लगारी ऐं टाउन ऑफिसर एजाज़ अली मल्लाह जे हुकुम ते मां टाउन जो सैनिटरी इंस्पेक्टर असां टीम ठाही आहे कुता मार मुहिम जी। असांखे 20-25 ॾींहं थिया आहिनि, असां इहा प्रैक्टिस कयूं था पिया। ऐं असांजे टाउन कमेटी मेरापुर जा 16 वार्डनि में असां सुबुह 2-3 कलाक असांजी टीम वर्क करे थी ऐं शाम जो 2-2.5 कलाक वर्क करे थी। जंहिंजी कुता मार मुहिम में असांजी तइदाद कुतनि जी 300-350 थी वई आहे ऐं अञा हले थी पई कंटिन्यू। DMO साहब लेटर कढियो असांखे कुता मार मुहिम जेकी हले पई थी त हे 20 ॾींहं खां तक़रीबन सिलसिलो हले पियो थो। 20 ॾींहंनि में असां 300 कुता मारे चुका आहियूं ऐं कुतनि जी तइदाद तव्हां ॾिसंदो बाक़ाइदे खोड़नि जा खोड़ा लॻा पिया आहिनि। इहे तव्हां ॾिसंदो जेके फिटी बि कराया आहिनि, कुझु शहर में आहिनि। शहर में असां राति जो मारियूं था 12 बजे ताईं, सुबुह जो 6 बजे निकिरंदो, राति जो 12 बजे वञूं था, पोइ तक़रीबन माना 300 जे लॻभॻि टोटल 20-25 ॾींहं में 300 कुता मारे चुका आहियूं असां। ज़हर त हाणे इहो जेको असां वटि ज़हर ईंदो आहे इहो ईंदो आहे TC जे थ्रू, डायरेक्ट टाउन कमेटी में ईंदो आहे। पोइ उतां TMO साहब असांजे हवाले कंदो आहे। असांखे बाक़ाइदे गवर्नमेंट जो लेटर निकिरंदो आहे त लेटर जे मुताबिक़ असां हिन शहर में ज़हर ॾींदा आहियूं ताकी को कंहिंखे नुक़सानु न थिए। ऐं जेको ज़हर असां ॾियूं था उहो जेसि ताईं उहो खाए नथो या उहो मरे नथो तेसि असां हुन ज़हर खे छॾे नथा सघूं। असां माना कुतनि खे ज़हर ॾियूं था, पोइ जानवर जो बि ख़्यालु था कयूं, जीअं ॿकरी थी, कुकड़ूं थियूं या मेंहूं थी वियूं, हिन जो बि असांखे ख़्यालु करिणो पवंदो आहे। जे कुते खे असां ॾियूं था उहो कुते खे ज़हर ॾेई पोइ असां हुनखे फारिग थी पोइ हुनजी असां कवरेज करे फ़ोटो वोटो वठी असां पंहिंजो टाउन ऑफिसर ॾे मोकिलींदा आहियूं। टाउन कमेटी इंतिज़ामिया जा असां वधि में वधि शुक्रगुज़ार आहियूं जेके शफ़ी मोहम्मद कॉलोनीअ में पहुची ऐं रोलाकू कुतनि खे ज़हर ॾे ऐं मारे पियो वञे ऐं असांजे मासूमनि ॿारनि खे वॾो ख़तरो हुयो। असां इंतिज़ामिया जा वधि में वधि शुक्रगुज़ार आहियूं जेके पहुची ऐं कुतनि खे ज़हर ॾिनो। कमेटी भलो कमु कयो आहे। कुता जी बीमारी आहे, कुतनि में वॾी बीमारी आहे, कीड़ा पइजी उन्हनि जा उहो मारे छॾिया आहिनि कुता। सॼो भलो कमु कयो अथनि, तमामु भलो कयो अथनि। इहे शुक्रगुज़ार असां टाउन कमेटी जा। नाज़रीन, तव्हां जेको आहे सो टाउन इंतिज़ामिया जेके अमलदार हुया उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी उन्हनि जो इहो ई चवणु आहे त हीअ जेको कुता मार मुहिम आहे इहा अञा कुझु ॾींहं वधीक हलंदी ऐं शहरुनि बि जेको आहे कुता मार मुहिम जी वाखण कई आहे। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त जेके आवारा कुता आहिनि उनखे मारे असांजे ॿारनि खे बचायो पियो वञे ऐं इहो सुठो कमु अमल आहे। कैमरामैन अशरफ अली सां गॾु मोहम्मद सलीम, 30 TV न्यूज़ मेरापुर।